नवंदरो खां ख़बर शामिल कयूं पिया। रब नवाज़ नारेजो जी रिपोर्ट मुताबिक़ नारेजा इतिहाद तरफ़ां इल्मु पिरायो सिंध संवारियो जे उनवान हेठि नवंदरो भरिसां ॻोठु इज़त जी वांढ में तक़रीब थी गुज़री। बिरादरीअ जे ग़रीब ॿारनि में स्कूली किताब थेला कलम विराया विया। सिंध नारेजा यूनाइटेड फोरम तरफ़ां इल्मु पिरायो सिंध संवारियो उनवान हेठि तक़रीब चेयरमैन डॉक्टर गुलबहार नारेजो जी सरबराहीअ में समीउल्लाह नारेजो जी ओताक़त थी गुज़री, जंहिंमें कामरेड हुसैन बख्श नारेजो, वाइस चेयरमैन सिकंदर नारेजो, औरंगज़ेब नारेजो, वडेरो केसर नारेजो, नूर नारेजो, सरदार नारेजो, समीउल्लाह नारेजो, हाकिम नारेजो, ओशाक नारेजो, नसरुल्लाह नारेजो, शेर नारेजो, मोर नारेजो, वेनगिस नारेजो, मीर अली नारेजो समेत नारेजा बिरादरीअ जे बुज़ुर्गनि वॾनि तोड़े नंढड़नि ॿारनि शिरकत कई। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कंदे अॻुवाननि पंहिंजी बिरादरीअ जे माण्हुनि ते ज़ोर भरियो त पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो ऐं संदसि मुस्तक़बिल संवारियो त जीअं ॿारनि खे जहालत खां बचाए सघिजे। उन मौक़े ते सदारती ख़िताब कंदे डॉक्टर गुलबहार नारेजो चयो त अगरि को ॿारु यतीम या ग़रीब आहे त उन ॿार खे असां यूनिफॉर्म ऐं किताब मुफ़्त में फ़राहम कंदासीं। होॾां मौजूदु बिरादरीअ जे सभिनी माण्हुनि जोशो जज़्बे सां वाइदो कयो त हू पंहिंजनि ॿारनि खे ख़ासि करे न्याणियुनि खे स्कूल में दाख़िल कराईंदासीं। आख़िर में ॿारनि स्कूली किताब थेला कलम ऐं ॿियो सामान विरायो वियो।